दोस्तों ही आहे फ्लावर शो 2026 अहमदाबाद गुजरात इंडिया। हिन फ्लावर शो जी मुख्य ख़ासि जेका ॻाल्हि आहे उन में गुलनि जो मंडाला आर्ट्स ऐं सरदार वल्लभ भाई पटेल जी गुलनि जी ठहियल तस्वीर, जंहिंजे करे हिन फ्लावर शो खे गिनीज़ वर्ल्ड बुक रिकॉर्ड में शामिलु कयो वियो आहे। हिन खां अलावा हिन फ्लावर शो में 10 लख गुलनि जो उपयोग कयो वियो आहे। हिन फ्लावर शो में भारत जी संस्कृति, भारत जी सभ्यता, भारत जी जा त्योहार, भारत जा ॾिण, भारत जा खेल, मिशन सिंदूर, भारत जी आधुनिक टेक्नोलॉजीअ खे शामिलु कयो वियो आहे। ही फ्लावर शो हर दफ़े अहमदाबाद में लॻभॻि जनवरीअ में ई मल्हायो वेंदो आहे, जेको तमामु सक्सेस कंदो आहे, जिते ॿियनि शहर